सिंधी माण्हुनि पूरी सिंध जी जेका भी सरहदी पट्टी आहे उन ते टोपी अजरक पाए पुरअमन नमूने सां उन जो मोर्चो संभालियो आहे ऐं सिंधी क़ौम वरी जागी पई आहे, उथी पई आहे। जवान हेॾा शहीद कया अथनि। अञा असां नियाणियूं न निकिरंदासीं, असां सभु निकिरंदासीं, आज़ादी मार्च लाइ निकिरंदासीं। असांखे आज़ादी खपे, असांखे आज़ादी खपे, असांखे पाकिस्तान न खपे, न खपे पाकिस्तान न खपे। बेशक सिंध जूं नियाणियूं बिल्कुलु हिते अॼु गॾु आहिनि कराचीअ में तिब्बत सेंटर वटि। ऐं असां इहा हिन ॿाहिरीं मुल्कनि खे हिन खे चऊं था, बर्तानिया हिननि सभिनि खे अपील कंदासीं त असांखे पंहिंजो सिंधु देश आज़ादु खपे ऐं इहा सॼी सिंधी क़ौम हाणे हरगिज़ हिन पाकिस्तान में रहण लाइ तयारु न आहे। असांजा केतिरा ई भाइर असांजा चाचा जेके बि आहिनि शहीद कया विया आहिनि हींमहिल ताईं, ऐं इन सां असांजा हौसला बिल्कुलु बुलंद आहिनि। असां नियाणियूं अञा पाण बि निकिता आहियूं, असां पाण शहीद थियण लाइ तयारु आहियूं। मां हिन मुल्क ताईं त का ॻाल्हि कोन पहुचाईंदमि, न हिन मुल्क वक़्तु का अपील पहुचाईंदमि, न हिन मुल्क खां इंसाफ़ घुरंदमि। मुंहिंजी हिनमहिल जेका हिकिड़ी नंढी रिक्वेस्ट आहे, हिकु अमुन पसंद क़ौम जी, हिकु अमुन पसंद नारी हुजण जे नाते मुंहिंजी सिर्फ़ु हिन जेके आलमी अमुन पसंद क़ुवतूं आहिनि, जेके दुनिया जूं अमुन पसंद क़ुवतूं आहिनि, मूंखे सिर्फ़ु उन्हनि खां हिकिड़े सवाल जी ज़रूरत आहे त ही जेके असांजे अॻियां ॿ मड़ पिया आहिनि, जेके हर महीने में हिकिड़ो नओं लाश पियो अचे सिंध खे, हर हिकु महीने में, हर हिकु ॾेढ महीने में, मूंखे सिर्फ़ु उन खां ही सवाल खपे त हिकिड़ो मुल्क जंहिंजो 63 साल खां वजूद आहे, हिकिड़ो मुल्क जंहिंजो 64 साल खां वजूद आहे, ऐं उहा हिकिड़ी क़ौम जेका सिंधी क़ौम जेका इंसान जे आदम जे दम खां वधीक वजूद रखंदड़ आहे, उनखे अगरि ख़ुशहाली त पंहिंजी जेके जेतिरे क़दुरु हले पई, जेतिरे क़दुरु सिंधियुनि खे ख़ुशहाली आहे, उहो मां नथी सम्झां त हिन रियासत खां ऐं हिन दुनिया खां वांझल हूंदी। पर हीअ जेके असांजे अॻियां मड़ पिया आहिनि, मूंखे सिर्फ़ु इन्हनि जे सवाल जो जवाबु ॾिनो वञे त हीअ आख़िर कहिड़े तोहफ़े में असीं मज़लूम क़ौम छो बणिजी विया आहियूं, जॾहिं त कोयलो असां वटि, जॾहिं त गैस असां वटि, जॾहिं त तेल असां वटि, पोइ बि हर हिकु साल खां पोइ, हर हिकु महीने खां पोइ मड़ अॻियां रखियूं करे असां फ्रीडम मार्च पिया घुरूं। अगरि असीं फ्रीडम मार्च पिया घुरूं त हीअ धरती कंहिंजी आहे, हीअ अमुन किथां वियो? असांखे केतिरो हिकिड़ो अमुन पसंद क़ौम जी हिकिड़ी अमुन पसंद नारी हुअण जे नाते जस्ट इहो चवंदमि त सिंधी हिकु क़ौम आहे न, सिंध हिकु मुल्क आहे ऐं हुनजी आज़ादी अणटर आहे ऐं आज़ादी मुमकिन आहे। असांखे उहो हक़ ॾिनो वञे जंहिंमें ही लाश मुंहिंजे अॻियां न हुजनि, जिते मूंखे उहो मुल्क खपियो वञे, मूंखे उहा सिंध खपी वञे जेका राजा दाहर वटि हुई, मूंखे उहा सिंध घुरिजे जेका दोदे वटि हुई, जंहिंजे लाइ कॾहिं अरगूननि खे हार मिली, जॾहिं कंहिं तुर्खाननि खे हार मिली। मूंखे फ़क़ति उन सिंध जी तलब आहे जंहिं सिंध में मूंखे ही मुंहिंजे भाइरनि जा मूंखे लाशा न मिलनि। मूंखे फ़क़ति उहा अमुन वारी सिंध खपे जेका राजा दाहर जे दौर में, जेका सचल जे दौर में, जेका सामीअ जे दौर में, जेका मुर्शिद लतीफ़ जे दौर में सिंध हुई, मूंखे उहा सिंध खपे। जॾहिं पाकिस्तान जो वजूद पियो त इहो त चइनि सूबनि खे हक़ ॾिना वेंदा, ऐं असां कुदरती वसीलनि जे हूंदे बि तव्हां पाण ॾिसो था त असांजे यादो कुंदर भाइरनि जा लाश पिया आहिनि। छा मुंहिंजी सिंध खे सदाईं अहिड़े लाश तोहफ़े में मिलंदा रहंदा? तोते सूमरे खां वठी मक़सूद कुरैशी ताणी सिंध हमेशह पंहिंजे शहीद घोटनि खे पनाह ॾिनी आहे। छा इहा आहे असांजी आज़ादी? जंहिं सूबे में कुदरती जंहिंजे करे पाकिस्तान हले पियो, उहा सिंधी क़ौम अॼु रड़ियूं पई करे त असांखे आज़ादी खपे। असांजी ॻाल्हि खे अहमियत न ॾिनी वेंदी आहे, असांजी ॻाल्हि खे पोइते कयो वेंदो आहे। हर जेका बि ज़बान आहे उन्हनि खे अहमियत हूंदी आहे, असां सिंधियुनि खे अहमियत न हूंदी आहे। हे 2 साल पहिरियां असां बशीर कुरैशी जे हिन ई जलसे में आया हुआसीं, असां पंहिंजा ॿार बच्चा हाणे बि वठी आया आहियूं। हिन अहिड़ी उस में तिखीअ में असां वेठा आहियूं त असांखे आज़ादी खपे, असांखे सिंध आज़ादु खपे। जेका सालनि खां असांजी घुर आहे उहा हिनमहिल ताईं असांजी पूरी न थी आहे। पहिरियां असांजो बशीर ख़ान कुरैशी वियो, हाणे मक़सूद कुरैशी वियो आहे। उनजो मड़ पियो आहे, एॾे बेदर्दीअ सां उन्हनि खे मारियो, उन्हनि खे शहीद कयो थो वञे। असां इन
इन खे स्टॉप था करणु चाहियूं। असांखे आज़ादु खपे। पाकिस्तान भले उन्हनि खे उनजो आहे उहो उनजो वजूदु हुजे, पर असांखे सिंध आज़ादु खपे। सिंध आज़ादु हूंदी त असांजा जेके बि वसीला आहिनि उहे असां ताईं महदूद हूंदा। मिट्टीअ जे तूं मान लाइ जोधा थी झेड़ो कजाए, मौत जे मोहलत ॾेई त सिंध खे निमी सजदो कजाए, मुर्कनि ते सिर घोर जाए त बसम सिंध जे सींध तां घोर वञे तो तामा, घोर वञे तो तामा, धरतीअ जी थी अबल ओखी अवेल अबल हो घोर वञे तो तामा, घोर वञे तो तामा, धरतीअ जी थी अबल ओखी अवेल अबल हो घोर वञे तो तामा। वधंदो रहे जा राजधणी, अल्लाह वधंदो रहे जा राजधणी।